अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम पोल सेंटर से गॾु हाज़िर आहियां आता राजड़ मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलिया साहब। महिरबानी था सिकंदर, कल्ह पाण कुरैशी साहब सां सॼो सिंध एजेंडा जे हवाले सां डिस्कस कयो, पर ॿिया अहम इशू आहिनि जेके हिन चूंडुनि जे हवाले सां आहिनि। 11 मई ते चूंडूं थियण वञनि थियूं, तक़रीबन महीनो वञी बचियो आहे। टियों मरहलो जारी आहे। पहिरीं नॉमिनेशन पेपर दाख़िल थिया, उन खां पोइ उन्हनि जी स्क्रूटनी थी। हाणे स्क्रूटनी दौरान जेके फार्म मंज़ूर थिया या जेके रद्द थिया, उन जे ख़िलाफ़ अपीलूं आहिनि, ट्रिब्यूनल्स ठहिया आहिनि। उन ट्रिब्यूनल्स में अपीलूं पियूं ॿुधजनि। सभिनी खां वॾी शइ पाण डिस्कस कयो अॻु में, जॾहिं मुल्क जे नाले वारे कलम निगार रियाज़ अमीर जा फार्म रद्द थिया हुआ। ऐं ज़ाहिर आहे पाण बि ज़िक्र कयो, सॼे मुल्क में हिन ते शदीद हिकिड़ो रद्दमल आयो। ऐं अॼु बहितर ॻाल्हि इहा थी जो रियाज़ अमीर जा फार्म जेके आहिनि से बहाल थी विया आहिनि। राजा परवेज़ अशरफ जी क़िस्मत जो फ़ैसिलो अचिणो आहे। सो ओवरऑल मौलाना फज़लुर रहमान तमामु घणी तनक़ीद कई आहे। हुन चयो केतिरनि आलमनि ते एतिराज़ पिया थियनि, मुसरत शाहीन जा फार्म उहे मंज़ूर थी विया, आलम सगोरा आहिनि, उन्हनि जा फार्म रुगो इहो चई रद्द कया विया आहिनि त कंहिंखे हदीस नथी अचे या इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ एतिराज़ करे। सो ख़ैर मौलाना फज़लुर रहमान साहब जो बि हिकिड़ो पंहिंजो मौक़ुफ़ आहे, वज़नदार मौक़ुफ़ आहे। ऐं इहा ॻाल्हि तव्हांखे ख़बर हूंदी त मौलाना साहब जे मुक़ाबले में ई मुसरत शाहीन बि थी आहे। सो ओवरऑल जेके ही 2-3 मरहला गुज़रिया आहिनि, उन ते पाण एतिरो डिटेल में डिस्कशन कोन्हे कयो। कीअं तव्हां ॾिठो ही सभु मरहला? नॉमिनेशन फार्म पहिरीं चयो इहो पियो त जेको ही नओं नॉमिनेशन फार्म आयो आहे, मुख़्तलिफ़ जेके स्टेटमेंट्स जूं ऐं ॿियूं शयूं शर्तूं लॻाई वियूं आहिनि, उन जे करे अंग घटिबो। पर असां ॾिठो त गुज़िरियल चूंडुनि खां वधीक तइदाद में उम्मीदवार साम्हूं आया ऐं उन्हनि जेके शर्त रखिया हुआ इलेक्शन कमीशन, उहे शर्त बि उन्हनि पूरा कया। ऐं उन खां पोइ तमामु ॾुखियो फार्म हो। चयो पियो वियो त हिन मां जेके पैसे वारा माण्हू आहिनि, जेके कंहिं वकील जूं ख़िदमतूं हासिलु करे सघनि था, उहे आसानी सां भरे सघंदा। पर असां ॾिठो त हर उम्मीदवार पंहिंजो वसाइर उहे सभु जेके बि शर्त हुआ पूरा कया। त हाणे हिकिड़ो ॿियो तासुर जेको पाण अॻु में डिस्कस कयो, पीपल पार्टी चयो त असांखे निशानो बणायो पियो वञे। त इहे सभु शयूं आहिनि, कीअं पिया ॾिसो, केॾांहुं पियो वञे मामिलो? बिल्कुलु तव्हां सही था चओ त हीउ जेको 3 मरहले में दाख़िल थी वियो आहे पाकिस्तान जो, हीउ जेको इलेक्शन जो हिन वक़्तु सिनारियो आहे। पहिरें मरहले में त उम्मीदवार आया, नॉमिनेशन्स थियूं, पोइ उनजी स्क्रूटनी थी, ऐं हाणे रिव्यू या अपील्स में वञनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे, घणी ॻाल्हि थी फॉर्म जे हवाले सां। फॉर्म यकीनन तमामु मुफ़सिल आहे ऐं वॾो तफ़सील सां इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते पियो आहे। मूं ख़ुदि तफ़सील ॾिठो आहे, तव्हां बि ॾिठो आहे। उन में दर्ज जेके तफ़सील आहिनि ऐं दर्ज मंदरजात जेके आहिनि, उहे एतिरियूं वॾियूं आहिनि, अॻे जे भेट में काफ़ी एक्सटेंसिव आहिनि। ऐं घणो कुझु हुन में उम्मीदवार जी ज़ात जे बारे में, उनजे बिज़नेस जे बारे में, ट्रेवल जे बारे में, फैमिली जे बारे में, मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में डेटा अचे थी। हिकिड़ा बहितर अमलो इहो। ऐं ज़ाहिर आहे उन ते एतिराज़ थियणो हो, छो कई माण्हू पाकिस्तान जे अंदरि जेके पब्लिक ऑफिस होल्ड था कनि सियासतदान, उहे पब्लिक लाइफ में हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि, प्राइवेट लाइफ में ॿिया हूंदा आहिनि, उन्हनि जा हिकिड़ा प्रॉक्सी बिज़नेस हूंदा आहिनि, प्रॉक्सी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, ऐं मतिलबु जेके आम ज़िंदगीअ में न ईंदियूं आहिनि। त उन हवाले सां हिकिड़े लिहाज़ खां ठीकु अमल हो। पर यस, उन में इहे मसइला जो टेक्निकलिटीज़ में हर माण्हू जी ज़ाहिर एतिरी सम्झ हुजे न ही। उम्मीदवारनि जी ख़ासि तौर ते कई वकीलनि जूं ख़िदमतूं वरितियूं, बल्कि मोस्टली वकीलनि जूं ख़िदमतूं वरितियूं। उन में फॉर्म जे अंदरि ख़ुदि ॿियूं जेको आहे त जेके शइ तव्हां ॾियणु था चाहियो त उहो अटैचमेंट्स में ॾेई छॾियो ऐं क्लियर तरीक़ेकार सां जेकॾहिं थ्रू कजे त फॉर्म एॾो को एॾो मुश्किल ऐं काई रॉकेट साइंस न हुई, जंहिंजे बारे में एतिरो वॾो हवा मुल्क में पहली त हीउ थींदो हीउ थींदो। हाणे फॉर्म खां पोइ ॿियो मरहलो आहे, हाणे जेको फॉर्म तव्हां घुरो था उनजे जवाब में छा आयो, जेको स्क्रूटनी में आयो। स्क्रूटनी जे अंदरि तमामु इंट्रस्टिंग मरहला थिया। स्क्रूटनी में तव्हां असां ॾिठोसीं त एक्सपेक्टेशन इहा आई त उहो टैक्स जे बारे में, उनजे ज़ात जे बारे में, बिज़नेस जे बारे में, उनजे ॿियनि एक्टिविटीज़ जे बारे में, ट्रेवल्स जे बारे में, फैमिली जे बारे में तफ़सीलात ते ॻाल्हि ॿोल थींदी। पर उहा उन तरफ़ थियण जे बजाए घणे भाङे बल्कि 90% खां मथे जेको मामिलो हलियो, उहो सिर्फ़ु 62 में सादिक अमीन ऐं माण्हू जी ज़ात ऐं इस्लामिक इंजेक्शन्स ऐं तालीमात ऐं उनजे बारे में अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जो तौबा नऊज़ बिल्लाह जो हिकिड़े मुस्लमान जे लाइ त ख़बर न आहे त आरो साहिबान कीअं उनखे मैनेज कयो। पर कई दफ़ा तव्हां त खिल जहिड़ो माहौल थी वियो। ऐं ज़ाहिर आहे उन सॼो जेको लाफिंग हिकिड़ो स्टॉक वारी सूरत हाल हुई, उनखे हाणे वरी अपील्स में 3 मरहले में कोर्ट ने रेक्टिफाई करण जी कोशिशि कई आहे। तव्हां ख़ुदि हवालो ॾिनो अयाज़ अमीर साहब जो, रुगो मुल्क में न आलमी तौर ते तमामु वॾी हुनजी कंडमेशन थी। माण्हुनि चयो पियो इन बुनियाद ते तव्हां नथा करे सघो। धणी पाण चए पियो त मां आइडियल जो पाकिस्तान जे लाइ ईअं न कयो आहे, तव्हां पढ़ी बि ॾिसो। ऐं उते जॾहिं उहो आरो साहब हो त उर्दूअ में जेको हुनजो कॉलम छपियो आहे जंग अख़बार में ॿिए ॾींहं ते, ओरिजिनली अंग्रेज़ी द न्यूज़ अख़बार में लिखंदो आहे, उनखे टैक्स करण जे बजाए तर्जुमे ते वधीक ज़ोर हो। सो आयाज़ साहब त पहिरीं ॾींहुं चयो त मूंसां तर्जुमे जी मार आई ऐं अंग्रेज़ी जी मार आहे, ऐं पोइ बाद में उहो रेक्टिफाई थी वियो। ईअं मुसरत शाहीन वारो बि
उनमें जेका मौलाना साहब तव्हां ॻाल्हि कई, तव्हां ॾिसो त मौलाना साहब या मौलाना साहब जो वालिद ऐं हीअ जेको देवबंदी स्कूल ऑफ थॉट आहे, इहे वॾा स्कॉलस्टिक क़िस्म जा माण्हू आहिनि, रुगो मज़हबी मदरसा न पर जेका दीनी तालीमात आहिनि ऐं उनजो जेको फ़लसफ़ो ऐं फ़िक्र आहे उनजा वॾा मुबलग आलम रहिया आहिनि। जॾहिं उहे चवनि पिया त मुसर शाहीन जो इन्हनि माण्हुनि जो, मुसर शाहीन जो एज़ ए एक्ट्रेस त न चइजे, पर हुनजे बारे में ॿिया सवाल थी सघनि था, उहो फार्म मौक़े थी आहे त अजीब अजीब मज़ाक खेसि ॻाल्हियूं। त मुंहिंजो ख़्यालु आहे इहो हिकिड़ो प्रोसेस अहिड़ो आहे, इन में हिकिड़ी इलेक्शन कमीशन ऐं ख़ासि तौर ते जेका ओरिएंटेशन वई ही आरओज़ की रिटर्निंग ऑफिसर ऐं डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स खे लास्ट महीने जेके जंहिंमें इंटरनेशनल डोनर्स बि इंवॉल्व हुआ, इलेक्शन कमीशन बि इंवॉल्व हुई, उहा शायदि प्रॉपर थी कोन। ऐं जेको मौलाना आयो ताहिर क़ादरी, जेको 62 जो मुल्क में तमामु वॾी हवा पे हली ऐं माण्हुनि उनखे थोरो मिसपर्सीव कयो ऐं उनजो को SOP हिकिड़ो स्टैंडर्ड न हो त हीउ सवाल नामूं हूंदो। हा, हिकिड़ी स्टैंडर्ड आहे दुनिया जे अंदरि त तव्हां सवाल जवाबु पुछंदा आहियो उम्मीदवार खां या कंहिं इम्तिहान में या कंहिं मामले में, त जेको फॉर्म या फॉर्मेट या जेका मालूमात हू ॾींदो आहे उन बुनियाद ते जेको जेको लिखियलु आहे उन मां पुछाणो थियण जे बजाए तव्हां ॿाहिरि चवंदा त इहो बिल्कुलु आउट ऑफ वे आहे ऐं आउट ऑफ ब्लू वञी शइ बीहंदी आहे। केतिरा ई आलिम सगोरा आहिनि, हू चवंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या साहब सगोरा जेके हुआ उन खां पोइ त तव्हां सादिक़ ऐं अमीन जो तसवुरु कराइण त को माण्हू सादिक़ ऐं अमीन थी सघे थो। अच्छा, त हा बिल्कुलु इहे त सही था चओ। इन में जेका हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई इन 18th अमेंडमेंट में जेको हुनजो ख़ालिक़नि में शामिल आहे, रज़ा रबानी साहब, उहो फोर फ्रंट अची वियो। हुन चयो त असां 18th अमेंडमेंट वारी अमेंडमेंट दौरान डेलिब्रेशन कई ऐं तफ़सीली हुन मथां नोट बि आहे हुनजे एंड में जेको एनेक्सीज़ आहिनि उन में चवनि पिया त इन ते मेंबरनि जो इतफ़ाक़ न थियो। इहो ज़ियालत जे दौर जूं इंजेक्शन्स आहिनि। कई माण्हू चवनि था जेको असां वटि जेके हिकिड़ा दीनी सहाफ़ी ऐं तमामु हिकिड़ा दीनी मुबलग अची विया आहिनि सहाफ़त में ऐं कमेंट्री में एनालिसिस में, उहे चवंदा त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो आईंदा 73 जे एक्चुअल आइन जे अंदरि 62 जो आर्टिकल इन शेप में न, उहो आर्टिकल 31 जी। अच्छा, हाणे आर्टिकल 31 जे अंदरि बि हिकिड़ो बॉर्डर आहे, उनजे अंदरि चए थो त जेको इस्लामिक तालीमात आहिनि उन्हनि जे लाइट में लास्ट कंदा आहिनि। इस्लामिक तालीमात जे हवाले सां कई स्कूल ऑफ थॉट्स आहिनि, देवबंदियुनि जो आहे, बरेलवियुनि जो आहे, ऐं ॿियो हिकिड़ो मॉडर्न स्कूल ऑफ थॉट आहे जेके कई दुनिया जा माण्हू वॾा माण्हू लीड पिया कनि, जंहिंमें ताहिर क़ादरी आहे, जेके इंटरनेशनल एक्नॉलेज माण्हू आहिनि, उन्हनि खे तव्हां ॿधो। पर उनजे हवाले सां ख़ैर इहो त हिकिड़ो लंबो बहस हो जेको हाणे रेक्टिफाई थिए पियो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त ईंदड़ 2 ॾींहंनि जे अंदरि ही जेके एपलीट कोर्ट्स आहिनि, रिव्यू कोर्ट्स आहिनि ऐं ट्राइब्यूनल्स आहिनि, इनखे तमामु बहितर तरीक़े सां डील बि करे सघनि था। ऐं सुठी ॻाल्हि आहे, इलेक्शन जो मौक़ो ॾियणु घुरिजे। उन खां पोइ जेके केसिस आहिनि, मूंखे यादि आहे नज़म सेठी हिकिड़ी ॻाल्हि हू ॿुधाए पियो त पुराणी कैरेक्टर गवर्नमेंट में जॾहिं हू महराज ख़ालिद सां हुयो वज़ीर, उन वक़्तु बि इहो वॾो प्रॉब्लम आयो त कीअं कजे कीअं न कजे। उन वक़्तु ॾेई वठी हू इन ॻाल्हि ते बीह रहिया त इहो पॉसिबल न आहे, कंहिं बि उम्मीदवार ते इल्ज़ाम लॻे थो या कंहिं माण्हू ते, जेसीं ताईं उहो लॉ ऑफ लैंड तहत केस हली प्रॉपर तरीक़े सां पनिशमेंट नथी थिए, जंहिंजे बुनियाद ते आसिफ अली ज़रदारी खे तंहिं बेनिफिट मिलंदो रहियो। हमेशह हुन केसिस हलिया, फ़ैसिलो कोन थियो। हिकिड़े केस मलिक क़यूम फ़ैसिलो आयो जेको रिवर्स कयो सुप्रीम कोर्ट। त अहिड़े तरीक़ेकार सां तव्हां कंहिं बि उम्मीदवार खां जेको बुनियादी राइट आहे, राइट एसोसिएशन, राइट टू वोट, राइट टू कंटेस्ट, राइट आई मीन लिव अ फ्री पीस लाइफ, उहो खसे कोन था। असल शइ इहा आहे त तव्हां ज़बानी कलामी कंहिंखे बि चई सघो था त तूं सादिक़ कोन आई, अमीन कोन आई वग़ैरह वग़ैरह, को बि इल्ज़ाम आणे सघिजे थो। पर उहो जेसिताईं असांजी कोर्ट ऑफ लॉ मां प्रूव न थिए, उन तहत उनखे सज़ा न थी अचे, तेसिताईं त ज़ाहिर आहे। पर त इन में हिकिड़ी ॿी सुठी ॻाल्हि बि थी आहे त इहे कई उम्मीदवार तव्हां बि ॾिठा लाइट या टेलीविजन स्क्रीन ते रिपोर्ट थियो अख़बार में, कई माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे इहा ख़बर न त पाकिस्तान कॾहिं ठहियो। बिल्कुलु। ऐं कई माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त पहिरियों कलमो कहिड़ो आहे, ॿियो कलमो कहिड़ो आहे। कुझु त बुनियादी शयूं आहिनि, एक्सटेंसिव न, पर जेके बुनियादी शयूं आहिनि मामला, मतिलबु सिंध में घणा ज़िला आहिनि या मुल्क में घणा सूबा आहिनि ऐं गिलगित बल्तिस्तान किथे थो फ़ाल करे, त इहो कुझु थोरो कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, जनरल नॉलेज जी ॻाल्हि कोन्हे का। जेको पार्लियामेंटेरियन अचे थो, जेको रिस्पॉन्सिबल पोजीशन अचे थो, हिकु हल्के खे नुमाइंदगी थो करे ऐं ज़ाहिर उहो रियासत जो ऐं हिकु गवर्नमेंट जो उन्हनि जे अंदरि जेको माण्हू वञे त उनखे घटि में घटि बुनियादी जेके कानून आहिनि, जेके पाकिस्तानी आइन आहे, जेको फेडरेशन जो तस्वर आहे, फेडरेशन जे अंदरि जेके रूल्स आहिनि, लॉज़ आहिनि, प्रोसीजर्स आहिनि, कोड्स आहिनि, उन जी थोरी घणी सम्झ बूझ हुजणु घुरिजे। बिल्कुलु माण्हू ईअं बिल्कुलु कोरो न हुजे। इहा हिकिड़ी इन कई ॻाल्हियूं खुलियूं आहिनि ऐं सियासतदाननि जे लाइ बि लम्हे फ़िक्रे आहे ऐं मुल्क जे निज़ाम जे लाइ बि त हमेशह जेको बि तव्हां लॉ आणियो उहो मुश्तरका ऐं यकराए हुजे ऐं उनखां पोइ तव्हां उनखे प्रोसिक्यूट करण में या वधाइण में अहिड़े तरीक़ेकार सां हलो जो धुरियुनि खे एॾी शिकायत न हुजे जेको विच ते मीडिया में हफ़्ते खां तव्हां ॿुधो पिया। पर हाणे उहो बहितर थी रहियो आहे ऐं इलेक्शन में ज़ाहिर अॼु 10 तारीख़ आहे, 11 तारीख़ मई ते थियणी आहे, त हिकिड़ो महीने जो फ़ासिलो रहिजी वियो आहे, त इन में काफ़ी बहितर शयूं मूंखे थी नज़र थी वञनि। न पर सिकंदर महीनो रहियो आहे वञी, ठीकु आहे, पर पाण अञा ताईं ॾिसूं पिया मुख़्तलिफ़ तकनि में। तव्हां पाण सॼो इंटीरियर पंजाब जो टूर करे आयो, सेंट्रल पंजाब, साउथ पंजाब, असां कुझु तक ॾिठा, पर किथे तकनि में तव्हां ॾिसो अञा ताईं उहा मूवमेंट असांखे नज़र न आई जेका हमेशह हूंदी आहे। 2 महीना 3 महीननि ताईं
उहा हलंदी आहे, यानी कि चूंडुनि खां 2-3 महीना अॻु में शुरू थींदी आहे ऐं पोइ जीअं पोइ वधंदी वेंदी आहे। पर हिन भेरे असांखे उहो नज़र चूंडुनि जो चहिचिटो नज़र नथो उन जा त ॿ सबब आहिनि। हिकिड़ो इहो त तव्हांखे यादि आहे त पोइ दफ़े बि इहो थी रहियो मुल्क में, जॾहिं हीअ गवर्नमेंट वई पे टर्म पूरो पे सभिनि चयो त अॼु विया सुभाणे विया, आज गए कल गई, अच्छा सुबह गए कि शाम गए रादर। उन खां पोइ वरी सूरत हाल आई त बाबा हाणे तारियल क़ादरी अची वियो आहे, मुल्क जे अंदरि हिकिड़ी निगरान हुकूमत ईंदी, टेक्नोक्रेट्स जी गवर्नमेंट ईंदी, हिकिड़ी बिल्कुलु अनसर्टनिटी ऐं गैर वाज़े गैर यकीनी सूरत हाल। जंहिंखां पोइ ॿियो वरी जेको मरहलो थियो इहो जेको पॉलिटिकल पार्टीज़ जे अंदरि जेको हिकिड़ी धमाचौकड़ी लॻी पई आहे सीट्स जी ऐं नंबर गेम जी, उहा पंहिंजी जाइ ते, वरी मथां इलेक्शन कमीशन जा लॉज प्रोसीजर्स, वरी हाणे हीअ पहिरीं दफ़ो इलेक्शन कमीशन आहे जेका आज़ादु तरीक़े सां वञे पई। ऐं तव्हां ॾिसो पिया त केयरटेकर गवर्नमेंट जो बि हीउ फॉर्म जेको 20 तरमीम खां पोइ बीठो आहे ॿिन्ही धुरनि जो, इहो ख़ुदि हिननि जे अंदरि बि वॾो तज़ाद आहे, केयरटेकर गवर्नमेंट जे अंदरि ऐं इलेक्शन कमीशन आज़ाद जे अंदरि। त इहो इन में बि काफ़ी शयूं हिन इलेक्शन मां निकिरंदियूं ऐं सेटल थींदियूं। त इहो जेको हिन वक़्तु मुल्क में घणो दफ़ो तज़ाद हली रहियो आहे पावर्स जो, ऐं गॾोगॾु पार्टीज़ जे अंदरि इंट्रा पार्टी ऐं जेको न, पर इलेक्शन कमीशन तमामु घणी तनक़ीद जो निशानो पई बणिजे हिन वक़्तु बि। तव्हां मुख़्तलिफ़ कालम निगार जेका आहिनि उनखे उन कालम तव्हां ॾिसो, टीवी टॉक शोज़ में ॾिसो, उहो चवंदा इलेक्शन कमीशन त कंहिं न कम जी आहे, उन कुझु कोन्हे कयो, जेको टैक्स चोर आहिनि उनखे पकड़णु खपे हा, ॿिया उहे सभु अचनि पिया। जेको तव्हां पाण बि ज़िक्र कयो न त जॾहिं स्क्रूटनी थी त स्क्रूटनी में टैक्स चोरनि जो ज़िक्र थी आहे, बाक़ीदारनि जो इलेक्शन कमीशन सख़्त कोन्हे का। तव्हांखे ख़बर आहे इलेक्शन कमीशन जी कंपोज़िशन हिते कहिड़ी आहे? अच्छा, जेका ब्यूरोक्रेसी ते वेठी आहे उहा सेम ब्यूरोक्रेसी आहे। हिननि वटि एतिरा सॉफ्टवेयर कोन्हनि के, एतिरो वर्क फोर्स कोन्हे, एतिरा टेक्निकल एक्सपर्ट्स कोन्हनि जो हिकिड़ी हिकिड़ी के टैक्स के, डिग्रीज़ के, ॿियनि मामलनि खे, फैमिलीज़ के, बिज़नेसिस के, ऐं जेके प्रॉक्सी उन्हनि जूं जेके धंधा उनखे ट्रैक करे सघनि, उन जे लाइ इदारा 3-4 जिन खां उनखे मदद वठणी। नंबर 1 टैक्स जे सॼे मामले में FBR खां वठणी, डिग्रीज़ जे मामले में हेक खां वठणी, ऐं कुझु पंहिंजी वर्किंग करणी। हीअ त रुॻो अञा पेपरनि में डिटेल्स में फाथा पिया आहिनि, उनजो रिव्यू ऐं जेको आहे मवाज़नो उहो थी न रहियो। FBR, HEC, स्टेट बैंक, नेब, इहे सभु ऑन बोर्ड आहिनि, उनजी रिपोर्ट्स बि इलेक्शन कमीशन जी वेबसाइट्स ते उन्हनि अपलोड करे छॾियूं आहिनि, सभु शयूं मौजूदु आहिनि। ऐं इहो ख़बर पए पई कंहिं टैक्स रुॻो डेटा जी भरमार आहे। मां इहो अर्ज़ु करणु पियो चाहियो त इहे समूरा इदारा जेके आहिनि, स्टेट बैंक आहे, FBR आहे, ऐं नेब आहे, उनखां FIA आहे, हितां हुतां रुॻो डेटा जी भरमार आहे। हमेशह थींदो इहो आहे त हिकिड़ो हल्को हिकिड़ो उमेदवार आहे, उन डेटा जो तव्हां रिव्यू वठो, उन मां तव्हां रिव्यू खां पोइ समूरनि इदारनि खां NOC हुजे ऐं क्लियरेंस जो हिकिड़ो प्रॉपर तरीक़ेकार, उहो एॾी भगदड़ आहे हिन वक़्तु ऐं एॾी हिन वक़्तु परेशानी आहे, हीअ ख़ुदि चकरनि में फाथल। पाकिस्तान में पहिरियों भेरो सभु थिए पियो न, पर हाणे हिते वोटर जेको आहे, आम वोटर आहे, उहो वञी सघे थो न। जॾहिं हिकिड़ी डेटा पई आहे तव्हांजी वेबसाइट, उहे वञनि पिया न। हाणे तव्हां हीअ जेको रिव्यू पिटिशन अचनि पियूं, ROs कई माण्हुनि जा केसिस क्लियर कया आहिनि, शहरी वकील, सिविल सोसाइटी, कई माण्हू विया आहिनि त बाबा हीउ उमेदवार जो क्लियर थियो आहे, ठीकु न थियो आहे, तव्हां डेटा वेटा त वेबसाइट ते नवाज़ शरीफ़ जो केस आहे, नवाज़ शरीफ़ जो केस आहे, कई माण्हुनि जा केस, अॼु सिंध में साईं काइमली शाह जो केस ते थियो आहे, जेको हुनखे मार बि पई आहे उते सख़्त में। त इहा सूरत हाल छो त उते जेके ग्राउंड ते माण्हू आहिनि, जेको मां अर्ज़ु पियो कयो त जेको हिकिड़ो कंपेरेटिव एनालिसिस हुजणु घुरिजे, त डेटा जेका फॉर्म जे अंदरि तव्हां घुरी ऐं जेका तव्हां ॾिनी, उनखां पोइ जेका मुख़्तलिफ़ इदारनि वेरीफाई करे ॾिनी। हाणे इहो मैकेनिज़म, इहो लर्निंग ऐं शेयरिंग जो प्रोसेस आहे, थोरो टाइम लॻंदो। ऐं हिन वक़्तु इलेक्शन कमीशन जी वस जी ॻाल्हि कोन्हे, हिन वक़्तु रुॻो हीअ इन परेशानी में न त कंहिं तरीक़ेकार सां हिन प्रोसेस मां थ्रू कयूं। नेक्स्ट 3 ॾींहंनि में 18 तारीख़ ते हिकिड़ी फाइनल शिकल अचे पार्टीज़ जी, उनखां पोइ सारा बैलेट पेपर जी छपाई आहे, डिप्लॉयमेंट आहे स्टाफ जी, हीअ जेके इंटरनेशनल मिशन्स आहिनि उन्हनि सां कोऑर्डिनेशन आहे, ऐं ख़ुदि मुल्क जे अंदरि इलेक्शन जो प्रोसेस जेको पोलिंग डे आहे उनखे कीअं कजे। हाणे हीअ त रुॻो इन परेशानी में न, ऐं मथां वरी कंट्रोवर्सीज़ जनरेट थियणु लॻियूं। जेका इंटीरियर मिनिस्टर आहे केयरटेकर, उन जेका मियां साहब जे लाइ बयानु ॾिनो आहे, ऐं ॿियनि कुझु जेके मिनिस्टर्स जो बि हिकिड़ो रवियो आहे, जंहिंजे बारे में चौधरी शुजात काफ़ी मुहतात रवे सां ख़त लिखियो आहे ऐं राज सदर साहब सां तफ़सीली मुलाक़ात कई आहे। त इहे ख़ुदि हिकिड़ा सवाल आहिनि। हिक तरफ़ मीडिया आहे, ॿिए तरफ़ पॉलिटिशियन जेके प्रेशर वधाइनि पिया, टे तरफ़ हिकिड़ी तमामु हिकिड़ी इनफेक्टिव त न चइजे, हाणे काफ़ी रोबस्ट इलेक्शन कमीशन आहे, पर उहे एक्सपर्टीज़ स्किल्स ऐं उहा जेका कमांड हुजणु घुरिजे इन सॼे मामले खे मैनेज करण जी, उहा त इलेक्शन कमीशन वटि सरे दस्त हिन वक़्तु असांखे नज़र कोन पई अचे। न, पर इलेक्शन कमीशन वटि पाण ॾिसूं न, इलेक्शन कमीशन जेतिरी हुन में कुवत आहे, जेतिरो सघ आहे, हू ज़रूरु कोशिशि कनि पिया त घटि में घटि अहिड़ा माण्हू जेके सॼे क़ौम जे अॻियां पधरा आहिनि, त इहा जंहिं वटि पूरी डिग्री आहे, जंहिं वटि ॿिटी शहरियत आहे, उहे माण्हू घटि में घटि न अचनि, या उहे जेके टैक्स चोर आहिनि। उन में बि ही बोल्ड डिसीजन नथा करे सघनि। मसलन शरीफ़ फैमिलीज़ जे बारे में होदे पिया पेपर्स एक्सेट्रा कोर्ट में पियो आहे, ॾियारे मोकिलियो। उन में कुझु जाइनि ते उन्हनि त इसाक़दार हिकिड़े केस जे अंदरि ख़ुदि पाण वादा माफ़ गवाह थियल आहे त हीउ थियल आहे, उहो प्रूव थियल केस आहे।
तव्हां हाणे ॾिसो हाणे इहे जेका इहे हाई प्रोफाइल केसिस न ॻाल्हि ॿुधो उहो बयानु थियण ॿी ॻाल्हि आहे डिसाइड कोन्हे थियो न लाहौर हाई कोर्ट में तव्हांखे ख़बर आहे इहो ई केस हो कल्ह डिवीज़न बेंच में इख़्तिलाफ़ राय त भला पोइ उन केस तव्हां फ़ैसिलो वटि तव्हां जे डिग्रियुनि वारे केस ते 5 साल हलायो मां अर्ज़ु कयां उन ॾींहुं तव्हां सां ॻाल्हि पोइ थी 5 साल 2002 खां 2008 ताईं MA में जा जाली डिग्रियुनि ते 70-80 पार्लियामेंटेरियन सां उन खां पोइ थोक जे हिसाब सां डिग्रियूं विरायूं उन्हनि जा फ़ैसिला बि त पेंडिंग में पिया आहिनि छा कोर्टूं उनखे नथियूं 5 साल तॾहिं बि न खयूं हाणे बि कोन पियूं खणनि हाणे अॼु वरी 5 साल जेका पार्लियामेंट लैप्स थी वई आहे उन्हनि जा खणनि पिया त ॾिसो मुल्क जे अंदरि केॾो हिकिड़ो शॉक एंड आ वारी कैफ़ियत आहे पर इहो आख़िर चलो टाइम था ब्रेक जो वरी हिते ई कंटिन्यू था कयूं नाज़रीन हलूं था नंढी साई ते असां सां गॾु रहिजो नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर हाणे इहो मियां साहिबनि वारो जो केस आहे हाणे डिवीज़न बेंच में थी वियो आहे इख़्तिलाफ़ ॿिन्ही जजिस जा मुख़्तलिफ़ व्यू हुआ जंहिंखां पोइ चीफ जस्टिस उहो रेफरी जज खे मामिलो मानियो आहे जेको हुनखे ॿुधंदो ऐं पोइ इहो फ़ैसिलो थींदो त इहो नेब इन जी नए सिर जांच करे सघे थी नथी करे सघे त इहो सेम उसूल अप्लाई थियणु घुरिजे राजा परवेज़ अशरफ जे बि फॉर्म ते हुनखे त नोटिस सर थिया आहिनि उन बुनियाद ते हुननि आरोस उहो त ट्रिब्यूनल में जॾहिं वेंदा त उहो बहाल थी अॼु विया आहिनि होपफुली अॼु या सुभाणे त फ़ैसिलो अची वेंदो पर उहो ॾिसो त इहा सेम शइ इहो सेम प्रिंसिपल जेको आहे सेम यार्ड स्टिक अगरि हिकिड़े फॉर्मर प्राइम मिनिस्टर हिकिड़े ते आहे त ॿिए ते छो कोन्हे का इन सां छा जेकी हीअ तव्हां सवेर ॻाल्हि कई न त पीपल्स पार्टी अंदरि जेका एलिनेशन फील परवेज़ मुशरफ जो ॾिसो 3 टकनि था फॉर्म हुन जा रिजेक्ट थी वियो आहे हिकिड़े तक ते बहाल आहे इते हाणे सवाल थो अचे त जेके आरोज़ कनि पिया छा उहा डेटा डिटेल जेके वेबसाइट ते मुल्क सॼे मुल्क जे 18 करोड़ आवाम जे लाइ या 19 करोड़ माण्हुनि जे लाइ मौजूदु आहिनि ऐं यकरा आहिनि यूनिफाई आहिनि त छा उन आरोप खे ख़बर कोन्हे का न हिन में वरी हिकिड़ो ॿियो छा इहे डिटेल्स उनजे लाइ हू चवनि था एतिराज़ उते कोन आयो भई एतिराज़ उते त न आयो हिकिड़े साॻिए उमेदवार जे बारे में मां अर्ज़ु पियो कयां त 3 जायुनि ते एतिराज़ आयो आहे ऐं तव्हांजा ऑनरेबल डिग्निफाइड आरोज़ उनखे रद्द करे चुका आहिनि ऐं आर्टिकल 6 ते सुप्रीम कोर्ट में केस हली रहियो आहे त अहिड़े उहे सभु शयूं खणी उते वकील जेके मुख़ालिफ़ उमेदवार ते विया आहिनि आरोज़ वटि चित्राल में केरु वियो ई कोन्हे हवा में एतिराज़ कोन ईंदा ॿुधो इन में का लीगल एक्सपर्ट सां ॻाल्हि ॿोल थी आहे कई डिफरेंस ऑफ ओपिनियन हू चवनि था हिकिड़ो सेम उमेदवार जे बारे में हिकिड़ी ॿी जाइ ते एतिराज़ आयो आहे छो जो हीउ जेको हल्को आहे चित्राल उहो चित्राल त न आहे नेशनल असेंबली में तव्हां वञो पिया इहा मुल्क जी पार्लियामेंट आहे ऐं मुल्क जे पार्लियामेंट जे लाइ अगरि को माण्हू हिकिड़ी जाइ ते न आयल आहे उहो चित्राल वञे या पेशावर वञे या वञी मिठी मां वड़े इलेक्शन उहो सेम अप्लाई थो करे इहे लिकुना आहिनि इलेक्शन कमीशन जा जंहिंजे बारे में जेको मूं तव्हां अर्ज़ु कयो न त डेटा जी भरमार आहे एनालिसिस ऐं कंपेरेटिव जाइज़ो कोन्हे उन खां पोइ जेके इहे जेके इहे अहिड़ियूं शयूं जिन जे बारे में मुंहिंजो ख़्यालु अपील में वञनि पिया मुशरफ जे बारे में मोस्ट लाइकली उन खां फ़ैसिलो ईंदो ऐं अपसेटिंग हुनजे लाइ सही न इहो ई फ़ैसिलो त मुतवक़ इहो आहे जेको बाक़ी 3 टकनि में आयो आहे छो जो लॉजिकल पियो लॻे कोर्ट्स जे अंदरि मुख़्तलिफ़ वकील विया आहिनि अदरवाइज़ आरोज़ जी परफॉर्मेंस ऐं हीउ जेको सॼो स्क्रूटनी जो प्रोसेस ऐं अपील्स जो उहो ख़ुदि क्वेश्चनेबल थी वेंदो त तव्हां हिकिड़े जाइ ते हिकिड़े माण्हू खे 3 जायुनि ते नॉट ओके पिया कयो हिकिड़े ॿिए जाइ ते ओके पिया कयो त रीज़न आख़िर सेम हिकिड़े पासे ॾिसो हाणे सॼी एक्सरसाइज़ हले पई असां ॾिठो नॉमिनेशन फॉर्म दाख़िल थिया स्क्रूटनी थी हाणे ट्रिब्यूनल्स में आहे पर सियासी पार्टियूं अञा ताईं इहो फ़ैसिलो न करे सघियूं आहिनि त उन्हनि जा उमेदवार केरु हूंदा किन खे हू टिकेटूं ॾींदा तव्हां पीपल्स पार्टी में चलो वॾो मसइलो लॻो जो वॾो मसइलो आहे न पीपल्स पार्टी ठीकु आहे हर को तनक़ीद पियो करे त उते त वॾो मसइलो आहे पोइ हीअ आहे उहो आहे एन खे छा थियो तहरीक इंसाफ़ खे छा थियो काफ़ लीग चलो उन कुझु टिकेटुनि जा फ़ैसिला कया आहिनि MQM आहे हाणे हितां जेके 3 मेजर पार्टीज़ आहिनि मुल्क जेके हिन वक़्तु पॉपुलर थी आहिनि सर्वेस में पाकिस्तान पीपल्स पार्टी PMLN ऐं PTI ख़ुदि अंदरूनी बहरान जो मसइलो रही इंट्रा पार्टी इलेक्शन्स करायूं विदिन पार्टी उन प्रोसेस में जेके उमेदवार उन्हनि जा रिकमेंड थी आया उन्हनि खे अॻिते पोइ कयूं त इहो सॼो बहरान आहे पीपल्स पार्टी जे अंदरि प्रॉब्लम इहो थियो आहे जेके इलेक्टेबल्स खणी आया सॼी सिंध में या सॼे मुल्क में उन्हनि जे करे जेको पुराणो कैडर हुयो सीनियर कैडर पार्लियामेंट्री असेंबली मेंबर्स जो जियालनि जो ऐं वर्कर्स जो उहो मुतासिर थियो जीअं सिंध में अचनि पिया शॉकवेज़ शिराज़ी विया आहिनि या कुझु 2-4 ॿिया माण्हू अॻिते पोइ थींदा ईअं वारो त वॾो धक आहे माना हिननि त शिराज़ीन खे आणण जी कोशिशि कई वो शिराज़ी आया वरी हिननि जो मलकानी वठी विया पाण सां गॾु गुलाम कादर उस्मान अच्छा ये तो ज़रदारी साहब जो फेवरेट इहा आहे ऐं मलकानी चवंदा आहिनि त ज़रदारी जो स्ट्राइब आहे पाण में यारणो हुओ मोहतरमा शहादत खां पोइ ज़रदारी साहब जेका इलेक्शन कैंपेन कई 2008 में 2 जलसा ख़िताब कया हिकिड़ो गुलाम कादर ठटे में ऐं हिकिड़ो लाला मूसा में कमर ज़मान हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो न हाणे शिराज़ी जेके आहिनि ठटे ज़िले में उहे तमामु स्ट्रॉन्ग आहिनि
उहे पीपल्स पार्टी में आया त जहिड़ो करे उन्हनि पीपल्स पार्टी जे मथां थोरो कयो। कैप्चर करे छॾियो न, पर हाणे आता इन में हिकिड़ो सवाल थो उभिरे त पीपल्स पार्टी अगरि तव्हां नज़रियाती बुनियाद खां जेको माण्हू सिंधीअ में चवंदा आहिनि उठ तॾहिं ते रड़िया जॾहिं बोरा ते सिबिया, एनालिस्ट माण्हू वर्कर सभु चई रहिया त बाबा तव्हां पार्टी जो बुनियादी केडर तब्दील था कयो, तव्हां सोचियो आहे त ही उहे माण्हुनि जो इशारो उन्हनि खे थींदो, इशारो को हाईएस्ट लेवल जो न, उते कराची में या डिस्ट्रिक्ट लेवल ते छोटो मोटो को एजेंसी जो एहलकार को पार्टी जो को माण्हू ॿियो टियों तव्हांजो अपोनेंट चवंदो त हीअ सुच करे वेंदा। तव्हां हिननि ते एॾी इन्वेस्टमेंट न कयो जो इन जे करे तव्हां पंहिंजा पार्टी जा लॉयलिस्ट जेके केडर जा तव्हांजा माण्हू जेके तव्हांजे सिर जनि था, जिन तव्हांखे मार्शल लॉउनि में दरबदरनि में जिलावतनि में तव्हां फैलिया, त अॼु उहे हाणे ॾिसो हाणे अॼु ठटे जा जेतिरा बि टॉप लेवल जा माण्हू उन्हनि खे ऑफर कंदा न टिकट्स, सादिक खे हिनखे जलील खे जो वरी फैमिली आहे या होॾा कंदा ॿियनि माण्हुनि खे हीअ जेको वज़ीर महिमान आहे, पर उहे वीचारा छा फील कंदा हूंदा त कल्ह ताईं तव्हां उन्हनि खे पे लोयो ऐं ह्यूमिलेट कयो, अॼु तव्हां पिया चओ टिकटूं खणो त पीपल्स पार्टी ईअं हिकिड़ो कारकुन उहा कोटा बि ज़रूरु रखबी आहे। इहो जेको हिननि नओं ट्रेंड आंदो त ज़िलनि जा ज़िला हवाले करणा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल जाम न पर पीपल्स पार्टी जो इहो हाणे तव्हांखे लॻे थो फ़ैसिलो दुरुस्त हो त अवेस टपी खे हाणे ठटे मां इलेक्शन विड़ाइणु इहो ठीक फ़ैसिलो न हो, अता उन रीज़न हो अवेस जेको टपी आहे, अवेस जी ख़ुदि एंट्री जेका आहे उहा एॾी वॾी रही आहे, मशकूक ऐं प्रॉब्लम क्वेश्चनेबल, उहो ठीकु आहे कराची जे जेको ऑपरेशनल लेवल आहे ज़रदारी साहब जी ज़रदारी फैमिली या जेका बि उन्हनि जी आहे फरियाल वग़ैरह उन ताईं ठीकु आहे, व्हीलिंग डीलिंग ताईं। जेको पब्लिक फेस में तव्हां खणी था अचो न, जेको शिराज़ी साहिबनि जे बारे में जेका मूं मालूमात वरिती तव्हांखे ख़बर पई उहा इहो त बेसिकली हुन सां एटीट्यूड ॾिसो, हीअ जेके पीर मीर वॾेरा सरदार आहिनि इन्हनि जे बारे में कई ज़बरदस्त माण्हू आहिनि, उनजे बारे में तनक़ीद ज़रूरु कयूं था, पर बेसिकली हुनखे रिस्पेक्ट घुरबी आहे। इहे दुनिया हू चवनि पिया 4 तारीख़ ते जॾहिं असीं वियासीं लाड़काणे बिल्कुलु त ह्यूमिलेशन फील थी, उते ज़ाहिर आहे उन्हनि खे को अटेंड करण वारो माण्हू न आहे, को मिलण वारो माण्हू न आहे। चलो अवाम त आयो कोन जलसा न कयूं, पर ही लीडर साहिबान त विया हूंदा न, उन्हनि सां उते तव्हां ॾिठो रॉयल फैमिली मथे वेठी आहे, बाक़ी सभु हेठि वेठा, त पार्टी जे अंदरि ही बाबा ही का फैमिली गैदरिंग त न आहे, ही त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी हिकिड़ी जनता जो वॾे में वॾो फोरम आहे। उते खुर्शीद शाह जी वधीक इज़त हुजणु घुरिजे ऐं वधीक अहमियत हूंदी आहे, रही आहे, कमर समाए कायरा खे वधीक वेटेज मिलंदो आहे बनस्बत फरियाल टालपुर जे अज़रा पैचू हुजे। चलो फरियाल साहिब ताईं त माण्हू ॻाल्हि मञणु लॻा 4-5 साल, अवेस टपी अचानक इन थियो ऐं उनखां पोइ उहो छा इहे जेके शिराज़ी आहिनि ऐं सिंध जा वॾेरा पीर मीर अवेस टपी जा हुकुम वठंदा, इहो इंतिहाई हिकिड़ो गैर माक़ूल ऐं हैस्टी डिसीशन हो। ऐं तव्हां ॾिसजो इलेक्शन में तमामु वॾो अपसेट थींदो ऐं अॻिते हली पीपल्स पार्टी लाइ को सवालिया निशान हूंदो। माण्हू चवनि पिया सिंध में पीपल्स पार्टीअ खे ऐं सॼी सिंध में वर्कर कारकुन डाया त बिलावल किथे आहे, वेयर इज़ इट बिलावल, ऐं ही खणी अवेस टपी खे, छा अवेस टपी बिलावल जो अल्टरनेटिव हूंदो, मुतबादिल हूंदो, त ही उहो रिएक्शन आहे कारकुन जो बि, लीडर जो बि, ऐं उन्हनि माण्हुनि जो जिन जूं सीट्स आहिनि जेके विढ़ंदा रहिया आहिनि, जेके इलाइक़े खे रिप्रेज़ेंट कंदा रहिया आहिनि, हू चवनि पिया बाबा रातो राति तव्हां असांखे इहो हक़ कीअं था खसियूं, ऐं उन रिएक्शन में ज़ाहिर ई विया आहिनि। तव्हां ॾिठो राति शफ़क़त शाह जो तमामु सख़्तु टोन हो, रिग्रेट बि हो, चवनि पिया ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि बि कोन्हनि, नालो बि कोन पिया खणनि, पर सभु को सम्झे वेठो। त इहा हिकिड़ी इंट्रस्टिंग फिनाल, इहा हिकिड़े ज़िले में कोन्हे, घोटकीअ में तव्हां अॼु इकराम लाइ हुननि एडजस्ट कयो आहे सखर वारे पासे, उते ख़ुदि मेयर साहिबान जो प्रॉब्लम हो जेको साईं नासिर शाह खे मिली वई, पर कयो अथऊं ज़ाहिर आहे साबिक़ ज़िला नाज़िम आहे, उनजी पुरानी रही आहे। पर ॾिसो इहे बि अफ़वाह हुआ न मार्केट में त जेकर नासिर शाह खे सीट न मिली त शायदि मेयर साहिबान अलीगोर माण्हुनि खे चई छॾियो त बाबा जेकॾहिं साईं नासिर शाह खे एडजस्ट नथा कयो त पोइ ख़ुदा हाफ़िज़। त हाणे उनखां पोइ वरी फाइन होॾां वरी खुर्शीद शाह अची हुननि चयो बाबा जेकॾहिं अवेस शाह खे नथा एडजस्ट कयो त ख़ुदा हाफ़िज़। त इहो हाणे ॾिसो या त हिकिड़ो बेंच मार्क हुजे या हिकिड़ो यार्ड डिस्ट्रिक्ट हुजे, हिन बुनियाद ते टिकट्स हूंदियूं जीअं हमेशह हूंदियूं आहिनि। बेनज़ीर साहिब बि अपसेट्स कया 2008 में, मोहतरमा बि अपसेट्स कया 88 में, पर उन्हनि जो बुनियादी जेको हूंदो रिसोर्स उहो हूंदो कारकुन। पर गुलाम कादिर भुट्टे खे यार सीट न ॾियणु इहो उनजो सखर मां गुलाम कादिर थोरो सखर जी सियासत में नॉन रिलेवेंट थी वियो आहे काफ़ी अरसे खां। पोइ दफ़े बि मामिलो हो, पर हींअर त मुज़ाहिरा हा, पर इहो वरी सखर जी सियासत जूं रियलिटीज़ चेंज थी वियूं आहिनि। सखर जी सियासत हिन वक़्तु रही आहे मेन जेका कंट्रोल में ट्रेडिशनली 2 ॾहाकनि खां खुर्शीद शाह उते इन्फ्लुएंस कंदो हो। नओं फैक्टर 2008 में थियो वरी इस्लाम दीन जो, उहो ख़ुदि हुनखां वॾो पुराणो हो, वॾो हेवीवेट हो, ज़रदारी साहिब जे क्लब जो माण्हू हो। उते ख़ुदि वरी ही तव्हां ॾिसो त सखर जे अंदरि ॿियो अपसेट बि आहे, जेका शेख फैमिली आई जंहिंमें असलम शेख साहिब हो, तमामु नीट क्लीन डिग्निफाइड माण्हू, ऐं जेको मोहम्मद अली आहे उन्हनि खे परियां उन्हनि चयो ॾियूं पिया सीट, ताजमुन जेको शेख साहिबु आहे उनजा नंढा भाइर आहिनि, ऐं उन्हनि जेको पंहिंजो वेटेज ॿियो उन्हनि खे पोइ रखियो। त सखर में काफ़ी रश बि हुई, ऐं इहे 3-4 फैमिलीज़ मसलन शाह साहिबु होॾा शेख साहिबान, हेॾा वरी ही जेको शेख साहिबु हो जेको आहे जेको सेनेटर आहे
इस्लामुद्दीन नासिर शाह त इहो ज़रा एतिरा हैवी वेट्स कठा थी विया सीट्स वरी हुन 4 सीट्स प्रोविंशियल जूं होॾां त ॾेई अची बरहाल अॼु फाइनल साईं ख़ुशी शाह जेको चयो पिया तव्हां सूबाई असेंबली वञा उहो साईं जो अञा बि थोरो रूम आहे छो अवेश शाह आयो आहे हिकिड़ी सीट ते अवेश शाह साईं जो भाइटियो आहे ऐं यंग आहे डायनेमिक आहे हुनखे शौक़ु बि सियासत जो त इन मतिलबु इहा सीट कंहिं महिल ख़ाली थी सघे थी ख़ुर्शीद अची सघे थो पर मुंहिंजो ख़्यालु आहे शाह साहब खे जेको ब्लॉक करण जी कोशिशि थी ऐं ज़ाहिर हुनजो एम्बिशन बि हो ऐं आम ॻाल्हि बि हुई मार्केट में त मूंखे नथो लॻे त शाह साहब सीरियस कैंडिडेट हूंदो नेक्स्ट चीफ मिनिस्टरशिप जो सही न पर हाणे ओवरऑल हाणे शिराज़ी त विया मेयर साहिबान लॻे थो राज़ी थी विया साईं नासिर शाह खे सीट मिली वई सकर मां त हाणे इन्हनि जे वञण जा इम्कान घटी विया होॾां मेयर साहिबान खे ठीकु ठाक सीटूं हा उते बि मिली वियूं आहिनि डोमकी आहे मज़ारी आहे उहे पंहिंजा ताईं लॻे थो त पीपल्स पार्टी सां गॾु हूंदा पोइ इलेक्शन्स खां पोइ ज़ाहिर हाणे अरिड़हीं तरमीम खां पोइ मुमकिन कोन हूंदो त पंहिंजो वफ़ादारियूं तब्दील कनि या त एॾो वॾो ग्रुप हुजे जीअं काफ लीग में थियो रिज़ाइन करे छॾींदा रिज़ाइन करे पोइ अची सघनि था इहे उहे माण्हू नथा इहे जेके माण्हू न हैवी वेट्स इहो आहिनि ज़रदारी साहिब खे असांखां वधीक ख़बर हूंदी ऐं फरियाल खे बि हूंदी पार्टी कैडर्स मखदूम साहिब खे हुन खां वधीक ख़बर हूंदी इहो उहो लॾो जेको इहो कंहिंजो बि न आहे इहो सिर्फ़ु पंहिंजो आहे ऐं ज़ाहिर आहे हू ॿिए तरह जी सियासत था कनि पीपल्स पार्टी जितां बि हुनखे इशारो आहे हाणे मतिलबु PMLN जो सम्झनि पिया PMLN क्लब कंदी फंक्शनल सां MQM सां इंडिपेंडेंट सां हिकिड़ो स्ट्रॉन्ग हिकिड़ो मैसेज थी वियो आहे न सिंध जे अंदरि त मे बी पीपल्स पार्टी खे अपसेट करे नेक्स्ट गवर्नमेंट सिंध में पीपल्स पार्टी न ठही त ज़ाहिर आहे सभु उन लाइन ते पिया सोचनि न पर हू उमरकोट वारो तक उहो हाणे मखदूम शाह कुरैशी वियो आहे हुते उतां वञी आज़ाद उम्मीदवार बीठो आहे आज़ाद उम्मीदवार PTI जो ई आहे ज़ाहिर आहे पंजाब में PTI जो इहो अजीब मज़ाक आहे पंजाब में PTI जो ऐं होॾां PTI जो अञा टिकट्स त न आहिनि पर हिन महिल ताईं जेको आहे शाह महमूद जेको ट्विटर ते ट्वीट कई आहे पंहिंजी उन चयो आहे त मां ॿिन्ही जाइनि ते इंडिपेंडेंट उम्मीदवार न हूंदुसि पर जेका मार्केट मां फवा आहिनि उमरकोट मां जेका ख़बर आहे या जेका मुल्तान मां ख़बर आहे उन हिसाब सां हिन में अहम शइ जेका आहे उहा आहे त पीर साहब पघार सां वञी मिलियो आहे ऐं हुन मुकमिल हिमायत जो हुनखे यकीन ॾियारियो आहे त हाणे सूरताल इन सीट ते मखदूम शाह कुरैशी जा पंहिंजा वोट आहिनि त उनजो पंहिंजो वोट आहे ऐं उते जेको कासिम सिराज ऐं सिराज सुमरो ऐं जेका उन्हनि जो तमामु वॾो वेटेज आहे त उमरकोट जी पॉलिटिक्स बिल्कुलु यकसर तब्दील थी वई आहे उते बि ऐं शाह महमूद जी एंट्री वरी इंट्रस्टिंग आहे शाह महमूद बि वॾो प्लेयर आहे हिन भेरे पीपल्स पार्टी खे को टफ इहा हूअं बि जेका सीट आहे हिन खां मथे वारो पासो इहो हुते अरबाब साहब मथां अची वियो आहे त इहो वॾो अपसेट थी सघे थो सही अच्छा बाक़ी मीरपुर ख़ासि में ऐं हैदराबाद में बि डॉक्टर रजीब मेमन साहब अची बीठो आहे नेशनल असेंबली जे तक ते अमीर अली शाह जामोद जे तक तां खटियो त हाणे उहे त ख़ैर डॉक्टर साहब सां असांजी दुआऊं आहिनि असांजो मोहसिन आहे पर को सीरियस उम्मीदवार कोन्हे ऐं हिकिड़ी सीरियस ॻाल्हि थी आहे उहा इहा त जेको पीपल्स पार्टी मुखालिफ़ 10 पार्टियुनि जो इतिहाद हो उन 3 डिवीज़न्स कल्ह फाइनल कई हुन ऐं तमामु वॾो एक्सटेंसिव वर्क कयो अथऊं जंहिंमें तव्हां ॾिठो न इलेक्शन जो जेको धंधो आहे मूं तव्हां अॻु में अर्ज़ु कयो जीअं हाणे लियाकत अली जतोई आहे गौस अली शाह इहे हिकिड़ा पुराणा पॉलिटिशियन आहिनि कोट एंड कोट पुराणा पापी आहिनि सियासत जा इन्हनि खे ख़बर आहे त कहिड़े तक ते कीअं वञिजे पीपल्स पार्टी से 1-1 मुक़ाबिलो लियाकत जतोई जे ख़िलाफ़ एतिराज़ बि रद्द थी आहे लियाकत जतोई स्ट्रॉन्ग कैंडिडेट आहे आई डोंट सी त लियाकत साहब खे को वॾो सेटबैक ईंदो उते त उन हवाले सां इहा पीपल्स पार्टी जेको मुखालिफ़ जेको पीर साहब जे क़यादत जेको हीअ सॼी पार्टियूं न इहे हाइबरनेशन में पीर साहब ख़ुदि हाइबरनेशन में पॉलिटिकल पर हुननि कल्ह वॾो फॉर्म ॾेखारियो आहे इम्तियाज़ सां वॾी चाबुक दस्तीअ सां ऐं फुर्तीअ सां सॼी टीम खे ऐं उते मौलाना साहब ख़ालिद महमूद सुमरो तव्हां ॾिठो त हेॾो वॾो अंदाज़ में हेॾो वॾो कमांड ऐं कॉन्फिडेंस सां त इहो ख़ुदि पीपल्स पार्टी आहे वॾो सीरियस सां ॿी ॻाल्हि त क़ौम परस्त बि हुन ते रज़ामंद थी विया आहिनि सभु रज़ामंद आहिनि ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हांखे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हाणे असीं था ॻाल्हायूं कंहिं पार्टी जे हक़ में या ख़िलाफ़ु न ईअं सोचूं था स्ट्रेटजी ते जेकॾहिं तव्हां पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण था चाहियो MQM जे इतिहाद ॿिन्ही खे मिलाए करे चलो हू हुते रहिया शहरी इलाइक़नि में हीअ बाक़ी सिंध जे अंदरि त उन में तव्हांखे यकराए थियणो पवंदो जिते तव्हां स्ट्रॉन्ग आहियो तव्हां अचो जिते तव्हांजो ॿियो उम्मीदवार स्ट्रॉन्ग आहे ॿियो अचे इहा ई सियासत में इलेक्शन जी जेका इलेक्ट्रल पॉलिटिक्स आहे उन में हिकिड़ी बेस्ट स्ट्रेटजी आहे जेका हू कनि पिया ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इन जा वॾा रिज़ल्ट्स ईंदा न पीपल्स पार्टी खे टफ टाइम त मिलंदो पर हिकिड़ो जेको शिराज़ी साहिबान जो सेटबैक थियो आहे इहो तमामु वॾो मॉरल सेटबैक आहे हिन वक़्तु इन सां हू जेके फोर्सिस आहिनि उहे सभु जो सभु एनर्जी पकड़ींदियूं उहो त ठीकु आहे पर असुल ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जेकॾहिं उनखे इन क़िस्म जो टफ टाइम मिले थो ऐं सुभाणे इन ॻाल्हि जो त पोइ वॾो इम्कान आहे त MQM सिंध लार्जेस्ट पार्टी ईंदी सिंध असेंबली में
अतः हिन वक़्तु इहा कोशिशि थिए पई। कल्ह कुरैशी साहब हिकिड़ी तव्हांखे यादि आहे ॻाल्हि कई, जेको कुरैशी साहब हिकिड़ी असांखे तमामु ॿिए अंदाज़ में सम्झाई ॻाल्हि, त जेके पार्टियुनि जा मंशूर आहिनि उन में सभ खां मुदलल तरीक़े सां प्रोविंशियल ऑटोनॉमी ते, रिसोर्सिस ते जेको MQM जो मौक़िफ़ आहे, ऐं उन खां पोइ जेको सिंध जे हवाले सां ॻाल्हाइनि था। ज़ाहिर हाणे तूं सन ऑफ सॉइल न हुजनि, पर हू धरती जा वारिस थियण जी दावा कनि पिया, ऐं हक़ आहे उन्हनि खे धरतीअ ते हुकूमत करण जो ऐं हुजण जो। उन में जेकॾहिं पीपल्स पार्टी हिकु मेजर सेटबैक ॾिनो हिननि पार्टीज़, त पोइ त ज़ाहिर आहे इहो अजीब सिंध जे तारीख़ जो हिकिड़ो बाब हूंदो त MQM कुड इमर्ज एज़ द लार्जेस्ट पार्टी, पर उन जो चांस तमामु घटि आहे। पीपल्स पार्टी कुझु सीट्स ते वेंदी अॻिते पोइते, जेको मार्जिन हो 50+50-55 सीट्स अहिड़ियूं पकियूं आहिनि जेके अॻिते पोइ थियूं। हीउ जेको 15 खां 20 सीट्स जो अपसेट आहे, उन जे अंदरि कुझु MQM आहे, कुझु ही ॾींदा अपसेट्स, उन में पोइ मिक्स एंड मैच थींदो। पर उन में पीपल्स पार्टी अगेन विल इमर्ज एज़ द सिंगल लार्जेस्ट पार्टी, फॉलोड बाय MQM, ऐं पोइ ही ग्रुप हूंदा जंहिंमें PMLA ऐं फंक्शनल ऐं बाक़ी ॿिया पार्टियूं तयार आहे। चलो सो इहो अञा MQM खे इन सफ़र में देरि लॻंदी। हीउ जेको सफ़र MQM महाजर खां मुतहदा क़ौमी मूवमेंट जो शुरू कयो, उन में अगरि जेन्युइनली प्रोग्रेस कंदा त अॼु शायदि वाहिद मौक़ो हो जो हू सिंगल लार्जेस्ट पार्टी उभरनि आहे, पर मुंहिंजे ख़्याल उहो मौक़ो उन्हनि गंवाए छॾियो आहे। ऐं MQM जो हाणे उहा से सिंध जे अंदरि न आहे जो माण्हू हुनखे सिंध जी सभ खां वॾी पार्टी तौरु ॾिसणु चाहिनि या वोट ॾियनि। चलो टाइम था ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ असां डिस्कस कंदासीं त परॾे में जेके पाकिस्तानी रहनि था उहे शायदि हिन इलेक्शन में पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु न करे सघनि। इन हवाले सां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा वाज़े हुकुम हुआ, इलेक्शन कमीशन ऐं कानून वारी वज़ारत इन हवाले सां कमु बि कयो, पर हाणे जेके इतला आहिनि उन मां लॻे ईअं थो त शायदि हिननि चूंडुनि में उहे हिन हक़ खां महरूम न रहिजी वञनि। अचूं था नंढड़ी साई खां पोइ। पोल सेंटर प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। सिकंदर, परॾे में रहंदड़ पाकिस्तान जी ॻाल्हि करण खां अॻु में वरी तव्हांखे मुबारकूं ॾियूं। तव्हां तमामु घणो हिमायत में ॻाल्हाईंदा रहिया जमशेद दस्ती जे, उनखे जेका सज़ा आई जाली डिग्री में, उहा लाहौर हाई कोर्ट जी एक्चुअली गरीब क्लास जो नुमाइंदो हो, ऐं असांजी त ख़्वाहिश आहे त पार्लियामेंट में अहिड़ा माण्हू बि अचनि जेके रेस्क्यू 15 वांगुरु कमु कनि, हुनजी रिस्पेक्ट करे थो। पीपल्स पार्टी नो पीपल्स पार्टी, पर एॾनि माण्हुनि जी पज़ीराई थियणु घुरिजे, ऐं हुनखे ड्रैग पे कयो वियो। ऐं ज़ाहिर आहे हुन वीचारे खां अलाए किथे इहा थी, ऐं आईंदा पार्लियामेंटेरियंस खे पंहिंजा डिटेल डिग्रियूं ॾियण खां अॻु में सोचणु घुरिजे त का बि शइ न ॾियनि जेका सुभाणे हुननि जे कैरियर जो पर बहितर ॻाल्हि आहे। मुंहिंजो ख़्याल आहे हीउ जेको अपील जो सिलसिलो आहे न, इन में काफ़ी बहितरियूं ईंदियूं, ऐं इलेक्शन कमीशन ख़ुदि चाहे थी जेको तनक़ीद थिए पई उनखे रेक्टिफाई करे बहितर। लास्ट असेंबली में तव्हां ॾिठो हिनखे हिन जाली डिग्री जे केस में नाल करार ॾिनो वियो, यानी कि हिन रिज़ाइन करे छॾियो जॾहिं हिन ते इल्ज़ाम वियो ऐं अवाम वरी कामयाब थियो। तमामु टफ कॉन्टेस्ट हो, मतिलबु पीपल्स पार्टी वर्सिस रेस्ट हुते आहे, बिल्कुलु, ऐं रादर दस्ती वर्सिस रेस्ट आहे, ऐं तव्हां ॾिठो हुन ॾींहुं गॾु गाॾी ते आयो नॉमिनेशन। पर इहो हिकिड़ो सियासत में अवामी टच बि हुजणु घुरिजे। इहो हिकिड़ो पीपल्स पार्टी जो वर्कर बि रहियो आहे, ऐं इहो पीपल्स पार्टी जो ख़ासो रहियो आहे। ईअं ॿियनि पार्टियुनि वटि बि अला करे अहिड़ा माण्हू हुजनि, हाणे त पीपल्स पार्टी खां उहो बदिल थी वियो आहे, हलियो वियो आहे। सो पर जमशेद जी हिकिड़ी सिंबॉलिक मौजूदगी आहे, असांजो हुन सां को ज़ाती बेर कोन्हे, पर हिकु सिंबॉलिक माण्हू सोचे थो त उत्साह थो थिए त इलेक्टोरल पॉलिटिक्स में अहिड़ा माण्हू बि हुजनि, हर पार्टी वटि हुजनि त बहितर ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे सिकंदर जेको वक़्फ़े ते हलण खां अॻु में मूं ज़िक्र कयो, परॾे में रहंदड़ पाकिस्तानी जेके वॾो हिकिड़ो मटासटायो नाणो पाकिस्तान खे मोकिलीनि था, ऐं मुशरफ जे दौर खां असां ॾिठो त इन सॼे जेको बि पैसो अचे थो परॾे मां अॻे हुंडी जे ज़रिए माना गैर क़ानूनी तरीक़ा इस्तेमालु करे मोकिलींदा हुआ परॾे में रहंदड़ पाकिस्तानी। पर मुशरफ जे दौर में पोइ शौकत अज़ीज़ जॾहिं वज़ीर आज़म थियो, उनखे सॼी दुनिया में जेके नाणे सां लॻापियल मामला आहिनि उनजो माहिर रहियो आहे शौकत अज़ीज़, ऐं डॉक्टर हफ़ीज़ शेख बि हो। पर हुननि अहिड़ा रस्ता कढिया जो उहे कानूनी तरीक़े सां अचणु लॻा, ऐं पोइ पाकिस्तान जा जेके रेमिटेंसिस उहे वधणु लॻा, ऐं असांजा जेके ज़ख़ीरा आहिनि परॾे नाणे जा ज़ख़ीरा उहे वधिया। लास्ट ईयर $12 अरब। बिल्कुलु। ऐं जॾहिं असां 99 में जॾहिं नवाज़ शरीफ़ वियो तॾहिं पाकिस्तान वटि 15 ॾींहंनि जा बि पैसा कोन हाणे जॾहिं खां ई हिननि खे कानूनी तरीक़ा इख़्तियार कया आहिनि उन खां पोइ हाणे वधंदा पिया वञनि, ऐं उहे सभु उहे था मोकिलीनि जेके परॾे में रहनि था पाकिस्तानी, जिन जूं फैमिलीज़ हिते आहिनि, हिकिड़ो हिकिड़ो ॿ माण्हू कमाइण लाइ ॿाहिरि वियल आहिनि। हाणे उन्हनि खे उहे हमेशह वोट ॾींदा रहिया, उतां पोस्टल बैलेट हो या उते या जेके सफ़ारत खाना हुआ
पाकिस्तान जा उन ज़रिए। पर हाणे जेको इलेक्शन कमीशन आहे पाकिस्तान ऐं सुप्रीम कोर्ट उहे गॾिजी अहिड़ो तरीक़ेकार कढण जे हुन में हुया त कोई अहिड़ो तरीक़ेकार ई वोटिंग जेका ई वोटिंग त उहो बि न थी सघियो। हुन ते अॼु हालांकि इलेक्शन कमीशन ने सेक्रेटरी ब्रीफिंग ॾिनी आहे त उन लाइ असां तरीक़ेकार ऐं उन सिस्टम असां तयारु कयो आहे, पर इहो मुमकिन कोन्हे त हिननि चूंडुनि में असां उन सिस्टम तहत वोटिंग कराए सघूं। त हाणे ॿियो तरीक़ो उहो ई हूंदो त उते जेके एम्बेसीज़ आहिनि या कौंसल खाना आहिनि उते वञी पंहिंजो वोट विझनि उहे पाकिस्तानी शहरी। त हाणे तव्हांखे छा थो लॻे ही लख जेके आहिनि 40-45 लख जेके वोटर आहिनि ॿाहिरि रहनि था उहे हिननि चूंडुनि में पंहिंजो वोट ॾेई सघंदा? हिन वक़्तु हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको ओवरसीज़ पाकिस्तानियुनि जो कंट्रीब्यूशन तमामु अहम आहे। कई तरह जा मामला आहिनि। हिकु त इहो जेको ड्यूअल सिटीज़नशिप जो इशू हले पियो उन ते पोइ था ॻाल्हायूं। बिल्कुलु हूअं त तमामु घणा माण्हू रहनि था ॿाहिरि, पर 4.3 मिलियन 43 लख माण्हू आहिनि जेके NIC रखनि था ओवरसीज़ रजिस्टर्ड ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि। ऐं उन मां जेको वॾे में वॾो तइदादु आहे उहो 1.5 मिलियन, उहो आहे ई 3.5 मिलियन, माना 35 लख उहो रहे ई मिडल ईस्ट में थो। टॉप ते सऊदी आहे, UAE, बाक़ी मुल्कनि, कुझु यूरोप में UK आहे, USA आहे, छोटा मोटा मुल्क आहिनि। कई जॻहियुनि ते 100 माण्हू आहिनि जेके रजिस्टर्ड वोटर, कई जॻहियुनि ते 2-2 हज़ार आहिनि ऐं टोटल 15 मुल्क हिननि जा बीहनि था। उन जे हवाले सां सुप्रीम कोर्ट गुज़िरियल हिन फेबरवरी में तमामु वाज़ह जजमेंट ॾिनी त जेके बि ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि 4.3 मिलियन जेतिरो बि रजिस्टर्ड वोटनि जो तइदादु बीहे थो उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे त हिन इलेक्शन बचनि। हाणे ज़ाहिर आहे उहो पूछी हिते सघनि कोन पिया ऐं उन खां पोइ उते करण जो तरीक़ेकार इहो उन्हनि सोचियो त उन जे बारे में नादरा जे अंदरि जेको डेटाबेस आहे उहो असां वटि मौजूदु आहे, उहो उनखे कार्ड बि इशू थियल आहिनि NIC जेके ओवरसीज़ जा आहिनि। उन खां पोइ हिकिड़ो तरीक़ेकार उहो आहे। ॿियो ई वोटिंग जे ज़रिए, इलेक्ट्रॉनिक वोटिंग जे ज़रिए, मसलन एम्बेसीज़ में या एडिन पॉइंट्स ते चेक पॉइंट्स ते उते माण्हुनि खे मोकिलिजे, जेके पोलिंग बूथ ठाहे अथनि उते वेंदा। ज़ाहिर आहे जंहिं हल्के वोट ॾियणु चाहिनि था त उहो स्क्रीन ते अची वेंदो ऐं तरीक़ेकार इहो आहे त या त उहे माण्हुनि खे टिक कनि उन उमेदवार खे। पर उन में 2-3 इशूज़ पिया। इहो ग्लोबल जेको इलेक्ट्रोल प्रोसेस आहे हुन में अचनि था। हिकिड़ो इम्पर्सोनेशन जो आहे, मसलन उते माण्हू वेठो आहे त माण्हू जे बजाए कोई ॿियो माण्हू हुजे, या जेको साइबर स्पेस में हैकिंग थिए थी, मसलन इहो जेको प्रॉब्लम आहिनि चोरी जा ॿिया इशूज़ आहे। टियों इहो त उन खां पोइ इहो सॼो जो सॼो इंतज़ाम करणु ख़ुदि वॾो प्रॉब्लम हो। इन करे हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी मायूसी आहे। उन में इलेक्शन कमीशन वञे पई 11 तारीख़ अप्रैल ते सुभाणे बल्कि वरी ही खणी पिया वञनि इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट में, उनखे सम्झाइण जी कोशिशि पिया कनि त इहो पॉसिबल असांजे लाइ कोन्हे को जो असीं 15 मुल्कनि जे अंदरि 4.3 मिलियन पाकिस्तानीज़ खे इन तरह जो वोटिंग राइट, इलेक्ट्रॉनिक वोटिंग राइट ॾेई सघूं या अहिड़ो इंतज़ाम करे सघूं। उन में जेको नादरा जो जेको आहे चेयरमैन तारिक मलिक, उते नादरा में बि कंहिं दोस्त सां सीनियर लेवल ते मुंहिंजी ॻाल्हि थी। नादरा इंतज़ाम सभु कुझु करे ॾेई छॾियो आहे। हाणे ज़ाहिर आहे हिननि जो कमु आहे ऐं हाणे बाक़ी जेको इलेक्शन जो मामिलो आहे इहो इलेक्शन कमीशन जो कमु आहे त उनखे डिप्लॉयमेंट कीअं कनि। हाणे हिन में इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे, पोएं साल 12 खां $12.5 अरब रेमिटेंसिस 2011-12 में ऐं 12-13 में उहे एक्सपेक्ट पिया कनि त $14 अरब हू रेमिटेंस ॾींदा। ज़ाहिर आहे उहो ॾींदो आहे न, उते प्रॉब्लम आहे ओवरसीज़ सां, UAE में बि, मिडल ईस्ट में बि, UK में बि, USA में बि। उते 9/11 खां पोइ अहिड़ा इशूज़ आया, मामला आया जो ग़रीब वर्कर, वॾो माण्हू, बिज़नेसमैन वापसि मोटियो हिते, उन रिपाट्रिएट पाण खे कयो ऐं पाण खे वरी वरसायो। पर हिते बि जेकॾहिं माहौल एॾो ठीकु कोन्हे को त उहो माण्हू छा फील कंदो। उन में हिनखे प्रॉब्लम वॾे में वॾो इहो पायो त इहो हाणे कीअं कजे। हाणे एॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे जो हिन वक़्तु अॼोके ॾींहं में पाकिस्तान जी जेके टोटल फॉरेन रिज़र्व्स आहिनि $12 अरब ऐं कुझु आहिनि। माना हिन वक़्तु लोएस्ट वारी तरफ़ वधूं पिया। तव्हां बि चयो त हीउ जेको मांडेवाला साहिबु कोई आख़िरी मार्च जे हफ़्ते में चयो त 3 महीननि जो रुगो इम्पोर्ट बिल असीं करे सघूं था। हिकिड़े तरफ़ तव्हांजी मुल्क जी रियासत जी हालत आहे ऐं इन रियासत जे कंट्रीब्यूशन जेतिरो कंट्रीब्यूशन तव्हांखे हू माण्हू पिया ॾियनि, माना तव्हांजी पैरल रियासत ओवरसीज़ पिया हलनि ऐं तव्हां उनजी क़िस्मत जे बारे में को फ़ैसिलो कोन पिया कयो। आख़िर जेको तव्हांखे सवेर में अर्ज़ु कयो त इलेक्शन कमीशन एॾी परेशान आहे डेटा ऑन में ऐं एनालिसिस में जो जेको बुनियादी कमु आहे उन तरफ़ वधी कोन सघियो। हाणे ज़ाहिर उहो रहे पियो। उन में हिनखे परेशानी आहे तमामु वॾी। हाणे इहो कीअं कयूं, छा कयूं, न कयूं, उन में हाणे सुप्रीम कोर्ट खे सुभाणे राज़ी कंदा वञी त हिन वक़्तु पॉसिबल कोन्हे अॻिते कयूं। पर ज़ाहिर आहे हाणे जेका ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि जंहिंमें असांजा बि जे अंदरि ऐं मुल्क जे अंदरि असांजा मिडल ईस्ट में हज़ारे माण्हू रहनि था, हज़ारों जी ख़्वाहिश हूंदी वोट ॾियूं अचूं हेॾो मुल्क जे अंदरि। अॻे त चलो इलेक्शन थी के ॾिठी न ॾिठी, हाणे इलेक्ट्रॉनिक चैनल आहिनि, मसलन सिंध TV असीं कयूं पिया प्रोग्राम, सॼी दुनिया जो सिंधी ॾिसे पियो ऐं सैटेलाइट पाकिस्तानी चैनल सॼी दुनिया जा पाकिस्तानी ॾिसनि पिया त उन्हनि जी दिलचस्पी वधे थी ऐं हू बि चाहींदा त हीउ साइबर स्पेस एज आहे त हू कंप्यूटर ते खोले पंहिंजे उमेदवारनि जी डेटा वठनि ऐं कंहिं पोलिंग बूथ ते वञी हिकु क्लिक सां वञी टिक करे अचनि वोट ॾियनि। ऐं जेको दुनिया जे अंदरि अमेरिका में, सुधियल वर्ल्ड में ऐं मुल्कनि जे अंदरि आहे त इहो हिकिड़ो हिन वक़्तु खसण जो मतिलबु आहे या इन में पेशरफ़ न करण जो मतिलबु आहे त इहा पाकिस्तानी इलेक्शन कमीशन, नादरा
ऐं ॿिया जेके इदारा आहिनि रिलेवेंट उन्हनि जी गफ़लत हूंदी त उनखे मैनेज कीअं कनि इहो ॾिसो, बि ई सवाल आहे। वोटिंग वारे तरीक़े जेको तरीक़ेकार आहे सिस्टम जेको आहे उनमें अमेरिका जूं जेके हाणे सदारती चूंडूं थियूं आहिनि उनमें बि शिकायतूं हुयूं ऐं अता उन्हनि ॾिसो जी बि शिकायतूं त हर जाइ ते जेको बि कमु कयो पिया जेको ही आहे असांजी बैलेट जेको बैलेटिंग जो तरीक़ो तव्हां पोलिंग स्टेशन ते वञो ऐं ॾियो ॾिसो जेको बि तव्हां कमु कंदा उनजे अंदरि फॉल्ट जो ऐं इम्प्रूवमेंट जो रूम त हमेशह हूंदो आहे। रियासतुनि जे अंदरि या पॉलिसियुनि जे अंदरि तव्हां तय कंदा आहियो त हीउ कमु करिणो आहे उन में सुप्रीम कोर्ट जो हाणे इम्तिहान आहे सुभाणे त हू उन्हनि जेका पाण जजमेंट ॾिनी आहे त असां हिनखे नथा करे सघूं एलिनेट छो जो ओवरसीज़ पाकिस्तानी पहिरियों ई प्रॉब्लम आहिनि ड्यूअल नेशनलिटी जे चक्कर में हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहे जेके तव्हां असां वांगुरु वर्कर आहे प्रोफेशनल्स आहे पोइ बिज़नेसमैन आहे विया उन्हनि पंहिंजे ज़रिए मुआश में पंहिंजी बहितर लिविंग जे लाइ उते नेशनलिटी वरिती उहे वीचारा आज़ाद में आहिनि हिन वक़्तु रन में आहिनि उहे हिते न इलेक्शन था विड़ी सघनि उन्हनि जूं उहो ख़ुदि उन्हनि जी डिस्क्वालिफिकेशन थी रही आहे मथां वोट बि तव्हां नथा न पिया ॾियो ऐं हू तव्हांजे मुल्क जे रिज़र्व्स खां बराबरि खां बि मथे हाणे हिन साल $14 अरब तव्हांखे ॾियनि पिया ऐं उन्हनि जो $14 अरब मां कोई $8 बिलियन त हिन वक़्तु ॾेई चुका आहिनि ऐं बाक़ी जेके 2-2.5 महीना भई बचनि था 30 जून ताईं उहो ॾेई वठंदा त उन्हनि जे बारे में क़िस्मत जो फ़ैसिलो न करणु त मतिलबु इहो हिकिड़ो वॾो सुवाल हूंदो ऐं इन सां छा आहे जो ओवरसीज़ पाकिस्तानी जी से आहे सॼी दुनिया जे अंदरि हीअ जेके EU जो मिशन आयो आहे अमेरिकन जेके मिशन जे माण्हू आहिनि ऑब्ज़र्वर्स आहिनि ऐं वॾा इदारा जेके इंटरनेशनल जेका फेडरेशन फाउंडेशन फॉर इलेक्ट्रल सपोर्ट आहे या UN जा इदारा आहिनि जेके फंड पिया कनि उन्हनि सां जेकी इहो क्लोज़ लियाज़निंग आहे हिते प्रॉब्लम पियो अचे त इहो हुननि जे लाइ ख़ुदि वॾो फेयर फ्री ऐं शफ़ाफ़ इलेक्शन ऐं बहितर इलेक्शन ऐं पार्टिसिपेटरी इलेक्शन जे वारे डोमेन में हिकिड़ो सुवाल हूंदो जेको हुनखे रिज़ॉल्व करणु घुरिजे अञा बि टाइम आहे अगरि ओके था कनि नादरा चए पई तारिक मलिक चए पियो त सभु कुझु असां डन करे ॾिनो आहे 4.3 मिलियन जो कोई इशू कोन्हे को हाणे बाक़ी जेको इलेक्शन जो इंतज़ाम करिणो आहे वर्किंग तव्हां हिते कंदा सभु कुझु अवेलेबल वेब ते हूंदी ऐं एम्बेसीज़ हुनखे इंश्योर कनि त जे कनि था त इहो सिंबॉलिक ऐं हिकिड़ो बहितर कंक्रीट क़दम हूंदो जेको ही जेको ॿिटी शहरियत में डिस्क्वालिफिकेशन्स पियो अचनि उनखे काउंटर करण जे लाइ जे न पिया कनि त हिकिड़ी मायूसी पैदा थी वरी बि असांजा 43 लख पाकिस्तानी जेके परॾे में वेठा आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे सघंदा ऐं उन्हनि जो वोट ॿुधाए रहा उहो तब्दीली बि आणे सघे थो मुख़्तलिफ़ टके अहिड़ा आहिनि जिते वॾो अंग आहे उन्हनि माण्हुनि जो जिन जो वोट जेकॾहिं उहे ॾियनि पंहिंजो वोट ऐं इहो ट्रेडेड पक्ष अंग आहे ज़ाहिर उहो फोकस न आहे इहो सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ हल्कनि जे मुख़्तलिफ़ जायुनि ते अलॻि अलॻि थी वेंदो ज़ाहिर हुनजो जेको आहे बुनियादी कुझु तकनि में आहे जिते उहो जीअं पंजाब जे अंदरि कराची जे अंदरि उत्तर सिंध में जेको रहे थो काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेको ओवरसीज़ माण्हू जो वोट वॾो उन में मैटर करे सघे थो इहो त हिननि खे सोचणु घुरिजे ऐं इहो मुंहिंजो ख़्यालु आहे हिन जे बारे में सुभाणे सुप्रीम कोर्ट ने को न को अहकाम या हुकुम ज़रूरु सादर कंदी उनखां पोइ हिननि जे लाइ आहे त बाक़ी इंतज़ाम कनि एम्बेसी सां ऐं कॉन्सुलेट सां सॼी दुनिया जे अंदरि जेके 15-11 मुल्क आहिनि उन जे अंदरि इंतज़ाम कनि त जीअं जेको दुनिया सॼी ॾिसे पई ऐं ख़ुदि असांजो माण्हू जेको दुनिया में वेठो आहे उहो ॾिसे पियो त मां उन में हिसेदार थियां ऐं वोट कयां त उन सॼे वोटिंग जे मामले में हिकिड़ो बहितर अमल हूंदो। चलो वॾी महिरबानी सिकंदर। हा नाज़रीन असांजे प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो सुभाणे साॻे टाइम ते ॿीहर हाज़िर थींदासूं तेसिताईं असांखे ॾींदो इजाज़त अल्लाह वही।